फुलजी स्टेशन भरिसां ॻोठी से पावर जो प्राइमरी स्कूल 2 सालनि खां उस्ताद मुक़रर न थियण सबबि बंदि पयल। मुस्तक़बिल जे महिमारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो। स्कूल में 2 उस्ताद मुक़रर कयल हुआ, जिन मां अब्दुल करीम पंवर 2019 में फ़ौत थी वियो, जॾहिं त अज़ीज़ पंवर 2020 में फ़ौत थी वियो। ॻोठाणनि चयो त ॿिन्ही उस्तादनि जे फ़ौत थियण खां पोइ असां मुसलसल DEO समेत तालीम खाते जे ऑफिसरनि जी ऑफिसनि जा चकर काटिया, पर स्कूल में हिकु बि उस्ताद मुक़रर न कयो वियो। असांजे स्कूल में 250 शागिर्द दाख़िल आहिनि। उस्ताद न मिलण सबबि मासूम शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो। रहवासियुनि मुतालबो कयो त हंगामी बुनियादनि ते उस्ताद मुक़रर करे ॿारनि जी तालीम बचाई वञे।